लोक कहाणी गुल बादशाह ऐं शौक़ शहज़ादो। गुल बादशाह खे 7 ज़ालूं हुयूं, ॿियूं सभु ज़ालूं बिना औलाद जे हुयूं, मगर हिकिड़ी पिरी भारी हुई। तंहिं करे ॿियनि दिलि में ख़्यालु कयो त हिन खे पुटु ॼाओ त बादशाह हिन खे वधीक घुरंदो ऐं असां बादशाह खे न वणंदियूंसीं। सो हिननि छा कयो जो गाए खां लोभ लालच ॾेई हुकुम कयऊं त रोज़ बादशाह जो हिकु घोड़ो मारे राणीअ जे महल में हुन जा हॾा पूरे ईंदो करे। अहिड़ी तरह बादशाह जा घोड़ा हिकु हिकु थी खुटंदा विया। जॾहिं बादशाह खे उन ॻाल्हि जी ख़बर पई तॾहिं बादशाह संदसि वज़ीर सभु मुंझी पिया त घोड़ा केॾांहुं था वञनि। हिकिड़े ॾींहुं 6 राणियुनि बादशाह खे सलाह ॾिनी त घोड़नि जी ॻोल्हा लाइ हिकु नजमी घुराइणु घुरिजे, पोइ पाणी ख़बर पइजी वेंदी। बादशाह वज़ीर खे हुकुम ॾिनो नजमी घुरायो वञे। नजमीअ खे राणी ने अॻे ई सेखारे छॾियो हो। सो जॾहिं बादशाह नजमीअ सां सॼी हक़ीक़त कई त नजमी हिसाब करे बादशाह खे चयो त साईं, अव्हां जी महिलात में हिकिड़ी पिरी भारी राणी आहे, उन जे घोड़ा मारे उन्हनि जा हीअं खाधा आहिनि। मुंहिंजो इल्मु थो चवे त घोड़नि जा हॾा राणीअ जे महिलात में ई पूरियल आहिनि। बादशाह वज़ीर ॿिया नौकर चाकर सभई उन राणीअ जे महिलात ॾे विया ऐं जिते नजमीअ चयो हो उते खोटे ॾिसनि त वाक़ई हॾा पिया आहिनि। उहो ॾिसी बादशाह ॾाढो कावरियो ऐं हुकुम कयईं त हिन ॾाइण खे कंहिं रणपट में फिटो करे अचो। हुकुम मिलण शर्त वज़ीर राणीअ जूं अखियूं ॿधी खेसि पंहिंजी बादशाहीअ खां ॿाहिरि कई ॾोरान रणपट में फिटो करे आयो। राणी जॾहिं अखियूं खोलियूं त ॾिठईं चौधारी रण बयान लॻो पियो आहे। नेठि वेचारी हिकु पासे मुंहुं करे उते हली ऐं हलंदे हलंदे हिकु झंग में अची पहुती। उते हिन खे वियम जा सूर बि थिया। लाचार ॿी का वाह न ॾिसी हिकिड़े वण हेठि वेही रही। कुदरत सां उन ॾींहुं राणीअ खे पुटु ॼाओ। राणीअ पंहिंजो रहो फारे ॿार जा बंधणा वग़ैरह ठाहिया ऐं पंहिंजो गुज़रान झंगली मेवनि ते करणु लॻी। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त उन मुल्क जो बादशाह शिकार कंदे उतां अची लंघाऊं थियो। बादशाह जो पहिरीं कुतो सभिनी जे अॻियां पिए आयो, सो ओचितो हिकु हंधि बीही भौंकणु लॻो। बादशाह वज़ीर खे हुकुम कयो त वज़ीर ॾिस त कुतो छा ते पियो भौंके। वज़ीर जो सट पाए वञी ॾिसे त कुतो हिकु वण जे घाटे झुकटे जे ॿाहिरां पियो भौंके रहियो आहे। वज़ीर लंघी झुकटे जे अंदरि थी वियो त राणी अंदरां हकल कयसि त हेॾां न अचिज, आऊं बेबिस्तरी आहियां। वज़ीर जो अहिड़ी झंग में औरत जो आवाज़ु ॿुधो सो अजर में पइजी वियो ऐं संदो बादशाह खे हक़ीक़त ॿुधायईं। बादशाह हिकदमि हिकु चादर खईं ऐं पाण अकेलो ओॾां वियो। ॿाहिरां बि हकल करे चवणु लॻो, ॿाहिरां बि हकल करे चयाईं त माई हीअ चादर वठि ऐं ढके ॿाहिरि अचु, आऊं हिते जो बादशाह आहियां ऐं तूं बि को उल्को न कर, तूं मुंहिंजी भेण आहीं। राणीअ चादर ढके ॿाहिरां आई, अदब सां बादशाह खे सलाम करे बीही रही। बादशाह हिन खां समूरी हक़ीक़त पुछी ऐं राणीअ बि सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि। जंहिंजे ॿुधण सां बादशाह खे ॾाढो रहम अची वियो ऐं पोइ वधीक शिकार करणु बंदि करे राणीअ खे पाण सां गॾु पंहिंजे महिलात ॾे वठी वियो। थोरा घणा ॾींहं गुज़रिया त छोकिरो वॾो थियो ऐं ॿियनि बादशाही ॿारनि सां रांदि रूंद करणु ईंदो हो। रांदि कंदे छोकिरनि खे चवंदो हो त मां अव्हां जो बादशाह आहियां। तंहिं ते छोकिरा चवंदा हुअसि त तूं कंहिंजो पुटु आहीं, तुंहिंजो पीउ किथे आहे। केतिरा ॾींहं त छोकिरो माठ करे वेंदो हो, पर नेठि हिकु ॾींहुं कावरिजी वञी माउ खे चयाईं त मां मुंहिंजो पीउ केरु आहे ऐं किथे आहे। राणीअ हिन खे सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त तुंहिंजो पीउ भर वारे मुल्क जो बादशाह आहे ऐं हिन जे 6 राणियुनि असां सां ज़ुल्म करे उतां असांखे लोधाए कढायो आहे। छोकिरे उहा हक़ीक़त ॿुधी तमामु घणो अरमान कयो। नेठि कुझु सोच करे माउ खे चयाईं त मां मूंखे हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी ॾे त आऊं बाबा वटि थो वञां। पहिरियों त माउ पुट खे घणो ई सम्झायो, पर नेठि हू जॾहिं न मुरियो तॾहिं बादशाह खां हिकिड़ो घोड़ो ऐं तरार वठी पुट खे ॾिनई। छोकिरो घोड़े ते चढ़ी पंहिंजे पीउ जी बादशाही ॾांहुं रवानो थियो। नेठि अची उते पहुतो, पोइ वञी दरबार में हाज़िर थियो। कुदरत सां बादशाह को सख़्तु बीमार हो। बीमारीअ में अहिड़ी मोज़ी हुई जंहिं लाइ हकीमनि ॾस ॾिनो हो त उन लाइ ॿियो त को इलाजु कोन आहे। बाक़ी जेकॾहिं सामड़ी घोड़े जी रत मिली पवे ऐं बादशाह उहो रत पीए त चाक चङो भलो थी वेंदो। बादशाह उन जे लाइ सॼे शहर में परो ॾियारियो
हो त जेको माण्हू सामड़ी घोड़े जो रतु आणे ॾींदो तंहिंखे मालामाल कयो वेंदो। मगर कंहिंजी हिमत कान थी त को एॾी मुसाफ़िरी करे ऐं वरी कंहिंखे उहा ख़बर बि कान हुई त सामड़ी घोड़ा थियनि किथे था। नेठ बादशाह जन खे तन विच में 6 राणियुनि मां 6 पुट ॿिया बि ॼावा हुआ। तंहिं पंहिंजनि पुटनि खे घुराए सामड़ी घोड़े जो रतु आणण लाइ चयो, जेके सही संभरी मुसाफ़िरीअ ते निकिता हुआ। त मथां शहज़ादो बची पंहिंजे पीउ वटि पहुतो। बादशाह जो बीमार हो त ईअं शहज़ादे खां पुछियो त ए जवान तूं केरु आहीं ऐं मूं में कहिड़ो कमु अथई? छोकिरे बादशाह खे वरंदी ॾिनी त साईं मुंहिंजो नालो शौक़ु ऐं गुल बादशाह जो पुटु आहियां। बादशाह बीमारी में तमामु कमज़ोर हो, तंहिं करे वधीक बहस करे न सघियो, पर एतिरो सोचियाईं त जेकॾहिं मुंहिंजो पुटु आहीं त मुंहिंजा 6 पुट अॻी विया आहिनि, चयईं तूं बि वञ मुंहिंजे लाइ सामड़ी घोड़ो ॻोल्हिया। उहो ॿुधी छोकिरे दिलि में ख़्यालु कयो त मुर्सी ॾेखारण जी हीअ ई महल आहे, पंहिंजे पीउ खे बि शिफ़ायाब कंदुसि ऐं मुंहिंजो मुंहुं बि मथे थींदो। उहो ख़्यालु करे ॿाहिरनि जो ॾस पुछी उते होॾां रवानो थियो। थोरे पंध खां पोइ हिन खे 6 भाइर गॾिया। जन खेसि पुछियो त तूं केरु आहीं? शहज़ादे वणाएसि ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे। जन जामी बि पुटु आहियो, तंहिंजो आउं बि पुटु आहियां। आउं बि बादशाह सलामत जी बीमारी लाइ सामड़ी घोड़े जी रतु आणण लाइ तव्हां सां गॾु जी हलां थो। शहज़ादनि जो उहो ॿुधो सो अची हसद ऐं जाॻियुसि ऐं शौक़ु शहज़ादे खे चयूं त तूं कूड़ थो ॻाल्हाईं, तंहिं करे असां न हल। शहज़ादे घणो ई चइनि पर शहज़ादा पंहिंजा घोड़ा तिखा डोड़ाए हलिया विया, झटिपट नज़र खां ग़ाइबु थी विया। जॾहिं 6 शहज़ादा नज़र खां ग़ाइबु थी विया तॾहिं शौक़ु शहज़ादो बि अल्लाह ते तवकल करे हिकु पासे मुंहुं करे उथी हलियो। हलंदे हलंदे हिकु बाग़ में अची पहुतो। बाग़ जे अंदरि ॾिसे त हिकिड़ी मारी बीठी आहे। हिन दिलि में ख़्यालु कयो त हिते कुझु ॾींहं बि टारिजे, हितां ॾिस पतो पुछिजे, पोइ अॻिते हलिजे। सो अॻिते वधी वञी मारीअ जो दरवाज़ो खड़कायईं। दरवाज़े खड़काइण सां हिकु छोकिरी लही आई ऐं हिकु आदमज़ाद खे ॾिसी हैरान थी वई। नेठि पुछियसि त तूं केरु आहीं ऐं हिते कीअं आयो आहीं? शहज़ादे वरंदी ॾिनी त मुंहिंजो नालो शौक़ु शहज़ादो आहे, आउं थकिजी पियो आहियां, सो कुझु वक़्तु आराम कंदुसि। छोकिरे चयसि त हिन मारीअ में 7 देवान था रहनि, जे अची आया के आया सो तो हितां भॼी वञ, तूं हितां भॼी वञ न त तोखे मारे खाई छॾींदा। छोकिरीअ खे शहज़ादे चयो त उन जी त मूंखे परवाह कान आहे, पर मूंखे बुख लॻी आहे, सो कुझु हिते आणे ॾे खावां। छोकिरीअ हिन खे मेवा वग़ैरह आणे ॾिना, जेके हिन खाई ढव कया। का महिल थी त 7 देव बि सटींदा अची बाग़ में घिरिया। ओचितो हिकिड़े देव जी शहज़ादीअ ते नज़र पइजी वई। शहज़ादे ते नज़र पइजी वई सो हकल करे पंहिंजे गिरज़ खणी शहज़ादे ते वरियो ऐं शहज़ादो बि अॻे ई होशियारु थियो बीठो। सो वार बचाए यकदमि पुठियां खणी जो पंहिंजो डंडो हणायसि त धू पट में वञी किरियो। पोइ यकदमि शहज़ादे रसो खणी झटि में हिन देव खे बि वण सां ॿधी छॾियो। का महिल थी त ॿियो देव पहिरीं देव खे ॻोल्हण लाइ निकितो। जॾहिं ॻोल्हींदे उते अची पहुतो तॾहिं यकदमि शहज़ादे ते गिरज़ खणी वार कयईं। शहज़ादे वरी बि पहिरें वांगुरु वार बचाए देव खे डंडो हणी किराए उनखे बि वण सां ॿधी छॾियो। अहिड़ी तरह 7 देवनि खे सुक करे वण सां ॿधी छॾियाईं। नेठि छोकिरीअ छा असुल में देवनि जी भेण हुई, तंहिं जो उहा हालत ॾिठी सो अची शहज़ादे खे मंथ कयाईं त असीं सभु तुंहिंजा ग़ुलाम आहियूं, जीअं चवंदे तीअं कंदासीं, महिरबानी करे मुंहिंजनि भाइरनि खे आज़ादु कर। शहज़ादीअ ते उते देव खां पुछियो, देवो बि उहो क़बूलु कयो ऐं हज़रत सुलेमान जो कसम बि खयाऊं। शहज़ादीअ उते 7 ॼणनि खे खोलियो, जन पोइ हिन खे ॾाढे आदर भाव सां मथे बीमारीअ ते वञी विहारियो। हिन जी ख़ूब ख़िदमत कयूं। शहज़ादो बि 1-2 ॾींहं उते रहियो। पोइ हिकु ॾींहुं शहज़ादो दरिया खां बीठो हो। ईंदड़ क़िस्त जो इंतज़ारु कजो, इंशाअल्लाह ॿी क़िस्त जल्दी ईंदी। ॾिसो ॿियो हाणोकी वीडियो मुंहिंजे।